तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असां बार बार चवंदा आहियूं ही असांजी न, ही अवां सभिनी जी कामयाबी आहे। असांजो कमु हूंदो आहे टेबलूं कुर्सियूं अरेंज करणु, माण्हुनि खे घुराइणु। ही जेका माण्हू आया आहिनि न, इन्हनि जो अचण ई असांजी कामयाबी आहे। ऐं ज़ाहिर आहे हर माण्हू जेको आर्ट सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी तारीख़ सां मुहबत थो करे, उनखे अहिड़े क़िस्म जा इवेंट वणंदा, असांखे तमामु घणी ख़ुशी थिए पई। ऐं हीअ अञा शुरूआति आहे, ॿ ॾींहं अञा ॿ ॿिया आहिनि। असांखे ख़ुशी थी त वधि खां वधि माण्हू अचनि ऐं हिन खे इंजॉय कनि। खोड़ सारा सेशन आहिनि, तक़रीबन को 36 जे लॻभॻि सेशन आहिनि, नौजवाननि जा सेशन आहिनि। अॼु जी सिंध जूं नारियूं जेके औरतूं आहिनि, बहादुर छोकिरियूं आहिनि, उन्हनि ते सेशन आहे। भीलनि ते, कोलियुनि ते, सियासत ते, सहाफ़त ते, इल्म ते, अदब ते तमामु घणा रंग आहिनि। असां चवंदासीं जेके माण्हू ईंदा उहे हिन खे इंजॉय कंदा। शिमा करवाणी पंहिंजो बेहतरीन रक़्स पेश करे रही आहे। इन वक़्तु चीफ ऑर्गेनाइज़र नसीर वफा मूं सां गॾु मौजूद हो। हलो था इवेंट खे ॿीहर इंजॉय कयूं था। मूं सां गॾु मौजूद आहे सिंध जी नाले वारी एंकर ऐं SLF जी ऑर्गेनाइज़र नाजिया मीर। जी नाजिया, इन इवेंट जे हवाले सां छा चवणु चाहींदा? तव्हांखे कीअं पियो लॻे? तव्हां इंजॉय कयो पिया? जी बिल्कुलु, असां इंजॉय कयूं पिया ऐं जेके हिते शहरी मौजूद आहिनि उन्हनि जा बि व्यूज़ ॿुधासीं, उहो बि ॾाढो इंजॉय कनि पिया। तव्हां मूंखां इंटरव्यू कयो पिया। मां बि तमामु घणो एक्साइटेड बि आहियां, इंजॉय बि कयां पई। ऐं जीअं त हीअ 3 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे ऐं 3 ॾींहं तव्हां असां सां गॾु हूंदो, इन सभिनी माण्हुनि सां व्यूज़ बि वठंदो, उन्हनि खे ॿुधंदो, त असांखे हिन वक़्तु ताईं जेको फीडबैक मिले पियो, तव्हां ॾिसो पिया ॾाढो पॉज़िटिव फीडबैक आहे। ऐं जीअं असां अॻु बि ॻाल्हि कईसीं त हीअ जेको इवेंट आहे, असीं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि मां आहियूं जेके कुझु स्ट्रक्चर हणी सघनि था, शयूं प्लान करे सघनि था, ऑर्गेनाइज़ करे सघनि था, पर जेको इन इवेंट खे कामयाबु कंदा आहिनि उहे सभु असांजा जेके माण्हू आहियो, तव्हां सभु आहियो। जॾहिं सभु माण्हू हिते पहुचनि था, उन फेस्टिवल खे पंहिंजो कनि था, ऑन कनि था, तॾहिं ई फेस्टिवल कामयाबु थिए थो। त सुभाणे बि मां इलेक्ट्रॉनिक डायरी जे थ्रू चवंदसि, सभिनी खे पैगाम ॾींदसि त जिते जिते जेके ॾिसनि पिया, जेके अॼु असां सां गॾु आहिनि ऐं जेके असांखे सोशल मीडिया थ्रू ॾिसनि पिया, त उहे सुभाणे वारा जेके 2 ॾींहं आहिनि 23 ऐं 24 उहे डेज़ मिस न कनि। छाकाणि त न रुगो सिंध खां, पर सिंध खां ॿाहिरियां ऐं मुल्क खां ॿाहिरियां खां बि तमामु घणा स्पीकर्स, मॉडरेटर्स असां वटि मौजूदु हूंदा। त तक़रीबन 200 खां वधीक असांजा स्पीकर्स हिन भेरे आहिनि। मॉडरेटर्स अलॻि आहिनि, तमामु घणा सेशन्स आहिनि जंहिंमें आर्ट ते, लिटरेचर, पोइट्री, म्यूज़िक, उनखां अलावा मीडिया जे हवाले सां तमामु घणा सेशन्स आहिनि। तमामु घणो हिते मेलो इहो मचणो आहे, मज़ो ईंदो, त हिनखे सभु ईंदा, अञा वधीक उनखे असां कामयाबु कंदासीं। नाजिया, सिंध जी औरतुनि जे लाइ इन इवेंट में अहिड़ो छा ख़ासि आहे? औरतुनि जे हवाले सां जीअं त मां पाण हिन टीम में मौजूदु आहियां, जेका औरतुनि जे हवाले सां असांजो ख़ासि करे जेके बि असांजा सेशन्स रहिया आहिनि उन में तव्हांखे नज़र ईंदो, तव्हां शेड्यूल जी कॉपी बि ॾिठी हूंदी, त उन में सभिनी में असीं कोशिशि कयो आहे त हीउ जेको लाज़मी जुज़ आहे असांजो आहे, त उनखे असां ज़रूरु शामिलु कयूं। त औरतुनि जे हवाले सां बि सेशन्स आहिनि ऐं उन्हनि जे हाणे जेके मसइला आहिनि उन्हनि जा, उनखां वठी करे एजुकेशन, सभिनी सेशन्स में तव्हांखे औरतुनि जी बराबरि जी नुमाइंदगी नज़र ईंदी। गॾोगॾु हेल असीं ट्रांसजेंडर्स खे बि शामिलु कयो आहे ऐं माइनॉरिटीज़ खे, जेके इंडिजिनस पीपल आहिनि, असीं उन्हनि खे बि शामिलु कयो आहे। त हीअ तव्हांखे भरपूर, तव्हांखे को कलर मिस इन भेरे आई होप नज़र न ईंदो। असां बि पूरी उमेद आहियूं तव्हांजो जेको इहो इवेंट आहे उहो इंतिहाई शानदार आहे। घणे पंहिंजे अंदर जो इज़हार त मां हिन इनॉग्रेशन खे जेको कंडक्ट कयो उन में करे आई आहियां, त हिननि फेस्टिवल्स जे ज़रिए असांजो जेको इज्तिमाही क़ौमी अवामी शऊर आहे उहो उजागर थिए थो ऐं अहिड़ा फेस्टिवल्स थियणु खपनि जंहिंजे करे असांजो नौजवान मुतहरिक थिए थो ऐं हू पंहिंजे मसइलनि खे सम्झे थो, पंहिंजे ॿोलीअ, पंहिंजे धरतीअ, पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे शहरनि जी मालिकी करे थो ऐं हींअर इन ॻाल्हि जी सख़्तु ज़रूरत आहे। फैमिलीज़ जे हवाले सां छा चवणु चाहींदा? फैमिली जी हिते शमूलियत केतिरी आहे ऐं सिक्योरिटी जा कहिड़ा इंतज़ामात आहिनि? यकीनन शमूलियत तव्हां पाण ॾिसो था त तमामु घणा माण्हू शरीक थियनि था। को वक़्तु हो, को ज़मानो हो, लॻंदो त कराचीअ में जेको आहे सो सिंधी को इवेंट शायदि एॾो कामयाबु न थिए, पर जॾहिं हिते हज़ारे माण्हू शिरकत कनि था त उन मां अहसासु थिए थो त असांजा माण्हू केॾो पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी धरतीअ सां सलाड़ियल आहिनि ऐं काफ़ी फैमिलीज़ अचनि थियूं ऐं उन्हनि खे अचणु खपे। ऐं त जीअं असांजा नंढा ॿार असांजे कल्चर खे सम्झनि, पंहिंजे ॿोलीअ खे सम्झनि, सिंधीअ में ॻाल्हाइनि, उन लाइ असां लाइ ज़रूरी थिए थो त असां उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हायूं, उन्हनि खे सिंधी खाधा खारायूं, उन्हनि खे असां सिंधी रांदियूं खेॾायूं ऐं उन्हनि जे मुतालिक़ ॿुधायूं। इलेक्ट्रॉनिक डायरी जे बारे में छा चवंदा? जेका सॼी कार्रवाई आहे बराह रास्त पई वञे, छा चवंदा उन बारे में?
ज़बरदस्त इलेक्ट्रॉनिक डायरी ईअं सम्झो त असां जेकॾहिं कंहिं प्रोग्राम में शिरकत न करे सघंदा आहियूं त असांखे इहा दिलजाए हूंदी आहे त इलेक्ट्रॉनिक डायरी आहे जंहिंजे पेज ते वञी असां प्रोग्राम ॾिसी सघूं था। तव्हां जूं महिनतूं तव्हां जूं कोशिशूं तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं तव्हां जस लहिणो था त तव्हां एॾो मुख़्तलिफ़ शहरनि छा बल्कि हाणे त मुल्क खां ॿाहिरि बि इलेक्ट्रॉनिक डायरी जेको आहे सो लाइव वञे थी सो तव्हांखे जस सुठो ॾिसां पियो छाजे करे जो जेको ही फेस्टिवल आहे टियों हिन में असांखे न सिर्फ़ु पब्लिक वधीक नज़र पई अचे पार्टिसिपेशन वधीक नज़र पई अचे कलर्स तमामु वधीक आहिनि हिते माण्हू तमामु वधीक आहिनि पहिरियां खां कोशिशि इहा आहे त आहिस्ते आहिस्ते हिन सिंध लिटरेचर फेस्टिवल खे असां एतिरो त ज़बरदस्त करे वञूं जो पूरे पाकिस्तान मां असां वटि महिमान बि हली अचनि असां वटि आवाम बि हली अचे। नसीर गोपांग साहिबु नाजिया मीर ऐं जेका टीम आहे असांजी हुन भरपूर इहा कोशिशि कई आहे एजाज़ मंगी साहिबु ऐं नूरुल शाह साहिबा जी अॻवानी में त असां हिन फेस्टिवल खे बहितरीनु ऐं कामयाबु करे सघूं। माण्हुनि जे हवाले सां मां ॾिसां त न सिर्फ़ु पोइट्स न सिर्फ़ु लिटरेरी माण्हू बल्कि पॉलिटिशियंस जर्नलिस्ट हिस्टोरियन उहे सभु तव्हांखे हिन फेस्टिवल में मिलंदा। जेकर असां ज़ुबानूं ॾिसणु चाहियूं त सिर्फ़ु सिंधी न उर्दू ब्रावी पश्तो सराइकी बलोची पंजाबी हर ज़ुबान हर माण्हू जी तव्हांखे हिते हिन फेस्टिवल में नुमाइंदगी मिलंदी। हिन साल असांजी कोशिशि इहा रही त असां पूरे पाकिस्तान मां हिकु दफ़ो ॿीहर सभु माण्हू घुरायूं ऐं वधीक घुरायूं। अॻे साल इहा कोशिशि हूंदी अव्हांखे ॿुधाए थो छॾियां त ॿाहिरां बि तमामु घणा स्पीकर्स जेके आहिनि उहे असां इनवाइट करे रखिया आहिनि जिन सां ॻाल्हियूं ॿोलियूं थी चुकियूं आहिनि उहे ईंदड़ फेस्टिवल में उहे बि असांजो हिसो हूंदा। उनखां अलावा सुभाणे ऐं परीहं खोड़ सारा सरप्राइज़िस आहिनि ऐं सरप्राइज़िस रहनि त बहितर आहे व्यूअर्स खे सुभाणे उन्हनि सरप्राइज़िस जॾहिं ख़बर पवंदी त उहो अञा वधीक ख़ुशि थींदा। सुबुह खां वठी शाम ताईं सेशन्स आहिनि शाम खां पोइ मौसीक़ी आहे ऐं उनखां अलावा मुशाइरो बि आहे जेको सेशन्स ऐं म्यूज़िक जे विच ते रखियलु आहे। त इन्हनि टिनी शयुनि खे माण्हू सिर्फ़ु इंजॉय कंदा ऐं गॾोगॾु फूड स्टॉल्स हूंदा उते जेके बि लवर आहिनि फूड जा उहे वञी करे मुख़्तलिफ़ क़िस्म जा फूड उते वठी सघंदा। उनखां पोइ जेके बुक स्टॉल्स लॻल आहिनि उहे माण्हू जेके किताबनि खे लाइक कंदा किताबनि सां प्यारु कंदा उहे हिते अची करे किताबनि जी बि ख़रीदारी करे सघनि था। गॾोगॾु फैमिलीज़ जिन सां ॿार आयल आहिनि उहे हिन फेस्टिवल में अची करे शॉपिंग बि करे सघनि था पंहिंजे ॿारनि खे बि हिते घुमाए फिराए सघनि था। हीअ फुल फेस्टिविटीअ वारो फेस्टिवल आहे जंहिंमें तव्हांखे हर रंग मिलंदो हर एज जो माण्हू मिलंदो पोड़ो नौजवान औरत जेके बि तव्हां स्पीकर जा नाला वठो जेके ही 3 ॾींहं हिते मौजूदु रहंदा उन्हनि जो जेको रिस्पॉन्स आहे फर्स्ट ऐं सेकेंड लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां तमामु बहितरु रहियो आहे। उमेद आहे त 3 में बहितरु रहंदो। She's from America. How are you feeling about this event? I've been to the Sindh Literature Festival on the initiation when it started. This is now the 4th annual one, I think. Yeah, I came to the first one. I was invited by Zohaib Kaka. I like it. It's really a wonderful event. I actually live in Pakistan. I've been here a little over 4 years. I always enjoy the cultural events. I enjoy meeting new people. I think it's a great event, and I think it's wonderful that it's free and everybody should come down and take part. It's really wonderful. What are you thinking about the Sindh, history of Sindh, Mohenjo-daro? You know, I've been to Mohenjo-daro on about 3 occasions, and every time I go, I find something new. I mean, it's one of the oldest civilizations in the world. And it's a really interesting place. I wish we knew the mystery of why they all left, but I find Sindh, there's so many cultural things to see here. You know, the problem I find is there's Makli, Tata. I go to these places and there's so much history, and I love history, but the problem is we need more funds to take care of these. These are not just treasures of Pakistan, these are treasures of the world. Once these places, these historical places are gone, we can no longer replace these. These are things that I like for my children, your children, everybody's children to see and enjoy. So, I mean, I love Sindh. I love all of Pakistan, but I guess maybe Sindh is closest to my heart because I've spent most of my time here. So, right. What do you think, how these festivals are bringing change in our society? well, I think it brings people together. They get to see, they take pride, they should take pride in their Sindh heritage. They're able to share their literature, their music, their art with all the other people in the world. And I think that that shows that we all have some commonalities. We all like music, we all like art. So I think those bring us together as people, you know, no matter what, however diverse we are. I mean, I'm from the United States,
but I can love Sindh as much as a Sindhi. I mean, I feel that I'm half Pakistani anyway. I love his poetry. Luckily, it's been translated into English, so that's a good thing for me. But I think that the Sindh people are very loving. I've never met such kind people. I opened a school in the interior Sindh, a free school for poor children. And the villagers that I work with are the sweetest, kindest, gentlest people, and so loving and giving, and they oftentimes have so little to give, but it's not about material things, it's all about the heart. And they open their home to me. I'm a complete stranger, but I'm welcomed by everyone. I'm given so much love and respect. So come and visit Pakistan. I know Imran Khan's trying to promote Pakistan as a tourism destination, and I try to tell everybody it's a great place to come, and I love it. So what else can I say? Thank you so much. Yeah, thank you. Allah Hafiz. पाकिस्तान जी नारी वारी मशहूर ड्रेस डिज़ाइनर अलमास मौजूद है। जी अलमास, बताइएगा कि आपको इस इवेंट में आकर कैसा लग रहा है? अस्सलाम वालेकुम। सबसे पहले तो जी इवेंट में आकर बहुत अच्छा लग रहा है। ये हमारा एक कल्चरल किस्म का प्रोग्राम है। लैंग्वेज के हवाले से सिंध का कल्चर दिखाया जा रहा है। मैं देख रही हूँ बहुत सारे लोग माशाल्लाह मौजूद हैं और बहुत अच्छी तरह से इसको अरेंज किया गया है। सकाफ़ती और अपनी ज़बान के लिहाज से एक बहुत अच्छा प्रोग्राम इन्होंने बनाया है। एंड मैं समझती हूँ कि ऐसे प्रोग्राम्स होने चाहिए अपनी ज़बान के और कल्चर के फ़रोग़ के लिए। यहाँ पर इस इवेंट में बहुत सारे लोग मौजूद हैं, शहरियों की बहुत बड़ी तादाद मौजूद है और इनमें अक्सर वो नौजवान मौजूद हैं। आप क्या समझती हैं कि इस तरह के इवेंट सिर्फ कराची में होने चाहिए या फिर दूर दराज इलाकों में होने चाहिए? नहीं, मैं समझती हूँ ये दूर दराज इलाकों में भी होने चाहिए, बिकॉज़ उन लोगों के लिए भी हमारी ज़बान से, हमारे कल्चर से वाकफियत और नॉलेज उनके लिए भी ज़रूरी है। तो मैं समझती हूँ कि ये हर जगह होने चाहिए, छोटे बड़े शहरों में हर जगह इस किस्म के प्रोग्राम्स करने चाहिए। थैंक यू सो मच। नाज़रीन, वक्त ही प्रोग्राम जारी है। इलेक्ट्रॉनिक डायरी जे पेज ज़रिए हवा इहो प्रोग्राम सिधो सभु पंहिंजी मोबाइल ते इलेक्ट्रॉनिक डायरी जे पेज खे वञी लाइक कयो ऐं प्रोग्राम अवां लाइव ॾिसी सघो था। जेकॾहिं कराची में मौजूदु आहियो त बीच लग्जरी होटल में अवां विज़िट कयो। अवां जी प्रेजेंस इन इवेंट खे वधीक शानदार बणाईंदी। अचो त प्रोग्राम तरफ़ हलूं। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु असीं जॾहिं दावा कंदा आहियूं त इहे सिंध ऐं सिंध जो चपो चपो असांजो आहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त अॼु असीं कराची जेको सिंध जी दिलि आहे, जेको सिंध जो कंध आहे, जेको सिंध असीं सम्झूं था त जंहिं लाइ हसनदर्स चयो त कराची तूं असांजो सिज आहीं, असीं तुंहिंजा सूरजमुखी आहियूं। हिन वक़्तु सिंध जो नाले वारो फनकार सूफ़ी फ़क़ीर ख़ालिद मंगी मूं सां गॾु मौजूदु आहे। उन खां ॻाल्हि ॿोल कंदा। जी छा चवणु चाहींदो? तमामु बहितरीनु ॾाढो VIP प्रोग्राम जेको आहे सो कयो आहे ऐं ॾाढो सुठो तमामु हिन में माण्हू इंजॉय कनि था ऐं असीं जहिड़नि फ़क़ीरनि खे बि यादि कनि था हिन प्रोग्राम में। जीअं असांखे सहूलियत थिए थी त माण्हुनि खे जेको आहे सो असीं पंहिंजो न्यापो मैसेज ॿुधाए सघूं। ॾाढो सुठो तमामु बहितरीनु ज़बरदस्त। ॾाढो ज़बरदस्त आहे। माण्हुनि खे ॾाढो माना सुठे नमूने सां हिकिड़ो इंजॉय माण्हू करे था सघनि ऐं अॼोके दौर में माण्हुनि खे टाइम ई कान्हे ऐं हीउ दोस्तनि जेको प्रोग्राम रखियो आहे ॾाढो सुठो रखियो आहे ऐं ज़बरदस्त। ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि असांजी सिंध में त बहितर आहे ऐं हिन में बहितरी ईंदी, ॾाढी इम्प्रूवमेंट अची वेंदी। महिरबानी। अवां छा था सम्झो, छा अहिड़े क़िस्म प्रोग्राम सिर्फ़ कराची में थियणु घुरिजनि या कराची खां अलावा सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि थियणु घुरिजनि? बिल्कुलु बिल्कुलु थियणु खपनि, ॿियनि ज़िलनि में ऐं ॿियनि इलाइक़नि में थियणु खपनि अहिड़ा प्रोग्राम ऐं अहिड़ियूं जेके शयूं आहिनि बिल्कुलु हुजनि। ऐं अॼुकल्ह ॾिसो था त माण्हुनि जे मथां या फैमिलीज़ जे मथां हिकिड़ो माना दबाव लॻो पियो आहे। माण्हुनि जो पंहिंजो ख़्यालु सभु को पंहिंजे उन में परेशान लॻो पियो आहे। हीउ इंजॉय करण जो हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो माहौल आहे ऐं जिथे किथे प्रोग्राम थियनि त सुठी ॻाल्हि क़िस्म जा जेके फेस्टिवल्स आहिनि थियणु घुरिजनि, छो जो सिंधी माण्हू जेके आहिनि, सिंधी फैमिलीज़ ख़ासि तौर ते उहे ॿाहिरि नथियूं निकिरनि। हे ख़ासि तौर ते फैमिलीज़ जे लाइ तमामु सुठो हिकिड़ो इवेंट आहे ऐं हिन में तव्हां ॾिसो पिया त ॿार बि हिन में शामिलु आहिनि
ऐं जेके औरतूं आहिनि ऐं उहे बि हिन फेस्टिवल में आयूं आहिनि ऐं इंजॉय बि कनि। ख़ासि तौर ते हिन वक़्तु म्यूज़िक बि कुझु देरि में थियण वारो आहे त हिते म्यूज़िक बि जेके माण्हू आहिनि ख़ासि तौर ते सिंधी, हिते ॿोलियुनि जो त को फ़र्क़ु न आहे। ख़ासि तौर हिन फेस्टिवल में SLF में त हिते पछतो बि माण्हू आया आहिनि ऐं पठान बि आहिनि, हिते उर्दू स्पीकिंग बि आहिनि ऐं सिंधी बि आहिनि ऐं सभिनी माण्हू हिते जेको आहे गॾु हिन इवेंट में शामिलु थिया आहिनि ऐं